बदीन मां रिपोर्ट शामिल कंदासीं। इल्ताफ़ मेमुरजी त निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ तरफ़ां तंज़ीम जी 43 सालगिरह तक़रीब नेशनल प्रेस क्लब बदीन में जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई आहे। तक़रीब दौरान निशात तंज़ीम नाज़िया शागिर्द तंज़ीम जे मरकज़ी ज़िले उहिदेदारनि साफ़ सां गॾिजी सालगिरह जो केक काटियो। तंज़ीम जे इल्मी अख़लाक़ी समाजी ख़िदमतनि ते भेटा पेश कई। तक़रीब खे ख़िताब कंदे नाज़िया शागिर्द तंज़ीम जे मरकज़ी सदर हबीबुल्लाह जुणेजो, जनरल सेक्रेटरी फैज़ुल्लाह काज़ी, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद अली टालपुर, निशात तंज़ीम जे मरकज़ी नायब सदर मौला बख्श चन्ना, जनरल सेक्रेटरी अब्दुल्लाह जुणेजो, रीजनल सदर फ़तेहुल्लाह जुणेजो, ज़िले सदर नबीबुल्लाह कोरीजो ऐं ज़िले जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तार कोरीजो चयो त निशात तंज़ीम नौजवान जे इल्मी अख़लाक़ी तंज़ीम तरबियत लाइ अहम किरदार अदा करे रही आहे। मुस्तक़बिल में पंहिंजे मिशन खे वधीक मौसर अंदाज़ में जारी रखंदी। तक़रीब में सीनियर सहाफ़ी रहीम बख्श चन्ना, सुहेल जुणेजो, हिदायतुल्लाह जुणेजो, अब्दुल्लाह जुणेजो, निशात मीडिया सेल जे साथियुनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।